सर मिड टाउन W90 टावर ना आहे ताजमहल तव हिक फ्लोर ते 4 फ्लैट तव ऐं 4 फ्लैटनि जे पोयां 3 लिफ्टूं भी तव 4 फ्लैट 3 लिफ्टूं ऐं 2 क्लब हाउस भी तव 2 क्लब हाउस छा 90 डिग्री वेस्ट ओपन तव फर्स्ट टाइम इन कल्याण। ॿुधो ॿुधो हिनखे सभु ॻाल्हियूं हिक महिल न ॿुधायो। 90 डिग्री वेस्ट ओपन छा जगह यार ऐं क्रॉस वेंटिलेटेड फ्लैट्स भी तव क्रॉस वेंटिलेटेड फ्लैट्स तूं थोड़ी चरी आहे छा? पंहिंजो मुंहुं नथी बंदि करे छॾी? अरे छा थियो अरे इन्हनि खे बेहोश करे छॾे। अरे तव्हांखे छा थियो? उथो तो। अरे इन्हनि खे कोई उथारियो। ए छा कयो वंदना मैडम? मां छा कयो? वरी कंहिंखे बेहोश कयो? मना उथारियो न इन्हनि खे। ताणे छा ॿुधायो अथव इन्हनि खे? मां वधीक न ॿुधायोमान। मां खाली ॿुधायोमान 90 डिग्री वेस्ट ओपन 2 क्लब हाउसूं 3 लिफ्टूं बस। अरे बाप रे मरी वियासे। छो छा थियो? न उथंदा छा? छो न उथंदा? तव्हां पहिरियों ई आसरा लाहे वेठा आहियो या? हिकु सेकेंड इहो छा था कयो? अरे मां इहो पिक्चर में ॾिठो आहे। हे तो खणी था ए छा था कयो इहो? पाणी थी विझां न त सॼी बाल्टी विझंदव छा? 2 टे ड्राप विझो न। 7-11 शुक्र आहे तव्हां हेठि आहियो, तव्हांजी मदद खपे। पिज़्ज़ा घुराया अथव? तव्हांजे लाइ न आहे। अरे उथिया पिज़्ज़ा आयो रे भाया रंगीलो मेहमान। भाभी मुहूर्त ते बि न आयो हाणे त अचो। 3 लिफ्टूं लॻायूं आहिनि तव्हांजे लाइ। घरिया टई भाती अलॻि अलॻि लिफ्ट में अचिजो। न मुंहिंजो वरी निकिरण ई न थियो आहे न ॿाहिरि। हा असांजो कीअं वरी ज़ुम्बा वुम्बा बि कंदा आहियूं न, शाम जो ज़ुम्बा कंदा आहियूं मथे म्यूजिक रूम में। आंटी मां गेम खेॾां वञा? हा वन न पुट वन, गोड़कियो थी हूअं ई हिते जाम। न मुंहिंजी ॾेराणी जो पुटु आयल आहे न, मथे गेमूं अथसि जाम रिक्रिएशनल फ्लोर ते। घर वञी नथो, पियो ई आहे हिते। खेॾनि भाई छा कंदासीं, असांखे त वरी ज़ुम्बा में मज़ो ईंदो आहे न। हा ज़ुम्बा पार्टी बि कंदा आहियूं न केॾी महिल। मम्मी रोटी छा ठाही थी? सोचियां थी छा ठाहियां, अञा सोचियो था। पुट ॾिस न कचरियाड़ो न आयो ई न आहे हिते। कचरियाड़ो छो ईंदो हिते? कचरियाड़ो न ईंदो? हेॾो महांगो जो असां फ्लैट वरितो आहे, कचरियाड़ो बि न ईंदो हिते। पाण वञूं कचरा फिटी करण। मम्मी गार्बेज शूट आहे हिते। गार्बेज शूट छा? शूट गार्बेज जो बि भाई वीडियो ठाहींदी आहे गार्बेज ते बि। उहो शूट न, गार्बेज शूट कचरे जो। अच्छा हलिया ॾेखारियां थो, अचो ॾेखार। हे ॾिस, हिन में असांखे कुझु न करिणो आहे। हे असांजो सुकल कचिरो, हे आलो कचिरो, हे हिते रखिणो आहे, हे हिते रखिणो आहे। हे हेठि पाण ई वेंदो। पाण ई कीअं हेठि वेंदो? हा असांखे सिर्फ़ु हितां खां शूट करिणो आहे। हेठि कचिरो जमा थींदो, हेठां कचरियाड़ो पाण ई खणी वेंदो। गार्बेज शूट मम्मी फर्स्ट टाइम इन कल्याण थी। अरे वाह ये तो मस्त आहे। गार्बेज शूट अचो हिते नाच वच्चे नचो। भाभी ॾिसो रूम ॾिसो केॾा वॾा आहिनि। स्पेस ॾिसो। स्पेस त काफी सुठी आहे। अरे माण्हू हिकु दफ़े में ॾिसी डन था करे वञनि। अच्छा हा फर्स्ट टाइम इन कल्याण तो हेॾा रूम ॾिठा हूंदव तव्हां वॾा किथे। अचो हेॾे ॾिसो। वॉशिंग मशीन किथे रखंदमि? हिते अथव न ड्राई एरिया। हे ॾिसो, हेॾे अचो। हिते आराम सां तव्हां कपिड़ा धोई सघंदा आहियो। कपड़ा मां थोड़ी धोईंदमि, कपड़ा त मां ई धोईंदी न। पोइ जे कारपेट एरिया कीअं आहे सॼी? बिगेस्ट कारपेट इन एरिया अथव सर, ॿार वॾा सभिनी जी लाइ। ज़बरदस्त बालकनी छा हिकु नंबर। आंटी ज़बरदस्त फ्लैट अथव। ऐं पैसेज एरिया ॾिसो केॾी मस्तु आहे। हेॾे अचो, हवा ॾिसो, हेॾे अचो। 90 डिग्री वेस्ट ओपन अथव।
ॾिसो आंटी 3 BHK क्रॉस वेंटिलेटेड फ्लैट त होॾे बि हवा हेॾे बि हवा ई हवा अथव फर्स्ट टाइम इन कल्याण। हा हवा त जाम मस्त आहे। बस पोइ टेंशन ई न आहे कयो डन। पोइ झिड़कियूं ईंदियूं आहिनि हिते? अरे झिरकियूं कोयल सभु ईंदी अथव सुबुह जो गानो गाईंदी अथव मस्तु जेको गानो तव्हां चओ। अच्छा एसी बेसी टीवी बि लॻाईंदा उहो मज़ो ईंदो या। अंकल असां लाइ कुछ ना आहे। आहे न बेटा तव्हांजे लाइ मस्तु इंडोर गेम्स अथव। लूडो कैरम चेस हा अरे वाह मिनी थिएटर बि। हुते मां ॿार बि ॾिसंदमि। ओहो क्या बात है सही आहे। ॾिसो तव्हां ॾिसो तव्हांखे छाजो शौंक़ु आहे? मां डांस कंदी आहियां। डांस लाइ त मस्तु जाम जॻह ठहियल अथव मथे असांजे म्यूज़िक एक्टिविटी रूम में। अरे हिते जिते सेल्फी जाम मस्त थी निकिरे। अरे हिते सभिनी जॻहनि ते मस्तु ईंदी अथव सेल्फी। अचो हे पैसेज ॾिसो कढायो हेॾे अचो जल्दी अचो हेॾे कढायो सोलो कढायो फैमिली फोटो कढायो। अचो हेॾे अचो बालकनी सां गॾु फोटो त कढायो। ॾिस यार फ्लैट त जाम वणियो असांखे पर जेकी असांजी मम्मी आहे उहा वास्तु में जाम मञींदा आहिनि। पोइ छा उन्हनि खे ई मनाइणो पवंदो फाइनल त उहे ई कंदा। मस्तु क्या बात है तव्हांखे मज़ो अची वेंदो तव्हां वठो त सही माना लय अची वेंदो तव्हांखे। ॾिसो फ्लैट जी ॻाल्हि आहे। मां पंहिंजे महाराज स्वामीअ खां वास्तु पुछण खां पोइ ई फाइनल कंदमि। लगाओ फोन लगाओ। महाराज स्वामी ॾिसो हे किचन आहे। महाराज स्वामी ॾिसो हे लिविंग रूम आहे। महाराज स्वामी ॾिसो हे डाइनिंग टेबल आहे। महाराज स्वामी ॾिसो हीअ मेन डोर जी एंट्री आहे। रूम ॾिसो महाराज स्वामी मस्त आहे न। महाराज स्वामी हा चयो। हलो जय झूलेलाल छा हाल आहे सभिनी जो। तव्हां बि लग्ज़री होम था ॻोल्हियो कल्याण में प्राइम लोकेशन ते त मिड टाउन ग्रुप हाणे खणी आया आहिनि मिड टाउन W90। हिते तव्हांखे क्रॉस वेंटिलेटेड फ्लैट्स मिली वेंदव 2 लिफ्टूं 90 डिग्री वेस्ट ओपन 2 क्लब हाउस स्विमिंग पूल ॿारनि लाइ इंडोर गेम्स वॾनि लाइ मंदिर गार्डन सिटिंग एरिया जिम यानी एमिनिटीज लाइफस्टाइल वास्तु लग्जरी सेफ्टी प्राइवेसी सभिनी में बेस्ट आहे मिड टाउन W90। ॿी ताईं प्लस ॻाल्हि कहिड़ी अथव W90 कॉम्प्लेक्स में ही 7-Eleven स्टोर अथव यानी खाइण पीअण जूं फुल शयूं मतलब सुख ही सुख। तव्हां बि पंहिंजो लग्जरी होम बुक कयो मिड टाउन W90 में लिमिटेड फ्लैट्स अथव विथ एक्स्ट्रा ऑर्डिनरी एमिनिटीज। एड्रेस अथव गौड़ी पाड़ा कल्याण वेस्ट।